अमरो डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। ओ अमरो डेरा लाल साईं तुझी। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे चकरभाटा बिलासपुर छत्तीसगढ़ मां। चकरभाटा में प्रथम सामूहिक विवाह जो सफल आयोजन थियो। 10 जोड़ा विवाह जे बंधननि में बंधिया झूलेलाल मंदिर चकरभाटा में। शिवरात्रीअ जे पावन अवसर ते बाबा गुरमुखदास जी जे 73वें जन्म उत्सव जे अवसर ते पहिरीं बार सामूहिक विवाह जो आयोजन थियो संत साईं लालदास जी जे द्वारा श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा में। कार्यक्रम सुबुह 9 बजे रामसत, 9:15 बजे नाश्तो ऐं 10 बजे मुकुट बंधन सां चालू थियो। 11 बजे बारात निकिती सिंधी धर्मशाला खां। धुमाल पार्टी डीजे बैंड सां अॻिते वधी ऐं दूल्हा घोड़ीअ चढ़ी करे अॻिते पोइते बग्गीअ में साईं जी भक्तनि खे आशीर्वाद ॾींदे हुए हलिया। कई दूल्हा कारनि में वेठा ऐं बाराती अॻिते नचंदे ॻाईंदे हुए भक्तनि सां गॾु बारात जो स्वागत हर जॻह आतिशबाजी गुलनि जी माला सां थियो ऐं बारात नगर भ्रमण कंदे हुए मंझंदि जो 2 बजे श्री झूलेलाल मंदिर पहुती। हिते छोकिरीअ पक्ष वारा ऐं छोकिरे पक्ष वारा माता पिता द्वारा मेल मिलाप कयो वियो। मंझंदि जो 2:15 बजे मयूर म्यूजिकल पार्टी रायपुर जे द्वारा सिंधी लेडीज संगीत जे कार्यक्रम पेश कयो वियो, जंहिंमें सिंधी लाॾा ॻाया विया। सभई बाराती झूमी उथिया। हिन अवसर ते छत्तीसगढ़ विधानसभा जा प्रतिपक्ष नेता माननीय श्री धरमलाल कौशिक भी पंहिंजे सह परिवार सां हिन शुभ अवसर ते पहुची करे वर वधूअ खे आशीर्वाद ॾिनो। साईं जी जे द्वारा माननीय धरमलाल कौशिक जी जो प्रखर पाए करे सम्मान कयो वियो। हिन अवसर ते पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत बिलासपुर जा संरक्षक प्रकाश ग्वालानी, देवीदास वाधवानी, किशोर गेमनानी, महामंत्री मनोहर पमनानी, उपाध्यक्ष PN बजाज ऐं अर्जुन तीर्थानी, भारतीय सिंधु सभा बिलासपुर जा अध्यक्ष धनराज आहूजा, सिंधु चेतना जा पूर्व अध्यक्ष विनोद मेघानी, पूज्य सिंधी पंचायत विद्यानगर विनोबा नगर जा अध्यक्ष उमेश भावनानी, सिंधु कल्चरल फोरम जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी, संरक्षक रमेश कलवानी, भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ महिला विंग जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी, भारतीय सिंधु सभा बिलासपुर जी अध्यक्ष श्रीमती कंचन मलघानी, सुनीता खत्री, गरिमा शाहानी, अनीता नागदेव ऐं वॾी संख्या में बिलासपुर जा सम्मानीय माण्हू कार्यक्रम में पहुची करे वर वधूअ खे आशीर्वाद ॾिनो ऐं वाधायूं ॾिनियूं। हिन अवसर ते साईं जन सभई अचल अतिथियुनि जो मोती जी माला पाए करे सम्मान कयो। मंझंदि जो 2:30 बजे जानी वास जो कार्यक्रम थियो ऐं उन खां पोइ 3 बजे मंझंदि जी रोटीअ जो आयोजन कयो वियो हुयो। शाम जो 4 बजे हस्त मिलाप फेरा थिया ऐं उन खां पोइ शाम जो 6 बजे 10 जोड़नि जो विवाह संपन्न थियो। साईं जी जे द्वारा शुभ आशीष वचननि में वर वधुनि खे वाधायूं ॾी वियूं ऐं जोड़ी हमेशा सलामत रहे। घर में ससु ससुर ऐं पंहिंजे माउ पीउ खे पंहिंजे देवर सम्झी करे, ननन सम्झी करे, पंहिंजा भाउ भेण सम्झो त अॼु जा शुभ पावन महाशिवरात्रीअ जे ॾींहं ते हिन पावन मंदिर में तव्हां सभिनीनि जो शुभ विवाह थियो आहे। त सभई मिली जुली करे प्यार सां रहो ऐं सुखी जीवन व्यतीत कयो। साईं जन जो आशीर्वाद हमेशा उन्हनि सां गॾु आहे ऐं वर वधू मंदिर भगवान झूलेलाल ते मथो टेके करे प्रार्थना कई। साईं जी खां आशीर्वाद वरितो ऐं 10 जोड़ा अलॻि अलॻि शहरनि मां आयल हुया। चकरभाटा, बिलासपुर, पेंड्रा, चांपा, रायपुर, डोंगरगढ़, कोरबा, सीपत, भाटापारा, मुंगेली। हिन सभई वर वधुनि खे उपहार स्वरूप सोनो, चांदी ऐं नगद 50 उपहार ॾेई करे शाम जो 7 बजे वर वधूअ खे प्रमाण पत्र ॾियो वियो। हिन पूरे कार्यक्रम खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी पंचायत चकरभाटा ऐं बाबा गुरमुखदास सेवा समिति चकरभाटा जो विशेष योगदान रहियो ऐं कई शहरनि मां बाबा गुरमुखदास सेवा समिति, झूलेलाल सेवा समिति अध्यक्ष व सदस्यनि पंहिंजी सेवा ॾिनी, जंहिंमें प्रमुख रूप सां हुया बिलासपुर, भाटापारा, तिल्डा, रायपुर, दुर्ग, भिलाई, राजनांदगांव, गोंदिया, नागपुर, कटनी, शहडोल, कोरबा, मुंगेली, झूलेलाल महिला मंडल, सखी सहेली चकरभाटा, राधास्वामी सत्संग ब्यास चकरभाटा इकाई, संत निरंकारी मंडल चकरभाटा इकाई, आनंदपुर कुटिया चकरभाटा ऐं सभई सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। एक पहल व रायपुर जी संस्था जो भी सदस्य पुरुष एवं महिलाउनि जो भी विशेष सहयोग रहियो। इहो पूरो कार्यक्रम कवर करण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा डायरेक्टर विजय दुसेजा बिलासपुर मां विशेष रूप सां चकरभाटा वियल हुया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।